कुझु पंहिंजे असुल नसुल बाबति ॿुधायो या फिल्म टर्मिनेटर वांगुरु डायरेक्ट नाज़िल थिया आहियो। हितां नाज़िल थीजे या हुतां, ॻाल्हि मिड़ई साॻी आहे। पाण वारो ॾाॾो साईं बि डायरेक्ट नाज़िल थियो हो। जिन जदीदियत वारनि खे गुमान हुजे त पाण बिन मानस जो औलाद शरीफ़ आहिनि, उहे पाण ॼाणनि। राकम जा ॾाॾाणा सवर नूह रहमतुल्लाह अलैह जिन सां गॾु सिंध में आया, जिन रोज़े शरीफ़ जी मुजावरी कई, उहे आख़ूंद मुजावर सॾिजनि था। किन हथ जा हुनर सिखिया, उनखे उन सुञाणप सां सॾियो वियो। चवनि था त उन्हनि में के अलवी बि हुआ, तंहिं करे हाणे अलवी सॾाइनि था। वॾड़ा चवनि था त सरवरी जमायत में कका ऐं बांगा बि शामिल हुआ। ककनि जी मस्जिद ऐं महलो अॼु बि मौजूदु आहे। कका हाणे मेमण सॾाइनि था। राकम जा नानाणा बांगा सॾिजनि था। नाने आख़ूंद अली महमद बांगे खे नरीनो औलाद कोन थियो, तंहिं करे वालिद साहब खे आला पुराणा मां हिजरत कराए पाण वटि रहायो, जिते राकम जो जनमु स्कूल रिकॉर्ड मूजिबि 26 फेबरवरी 1938 ते थियो। बांगनि बाबति सवर नूह रहमतुल्लाह अलैह जिन जी करामत मशहूरु आहे त पाण सैरो सफ़र दौरान कंहिं वॾे मंदर वटां अची लंघिया। कलमे जे मिठड़े ज़िक्र ते बाऊ साहब बेचैन थी ॿाहिरि निकिरी आयो ऐं पंहिंजी सलाहियत ऐं ताक़त ॾेखारण लाइ भरिसां पियल मुअल ॿिलीअ खे पेर जो इशारो कयो त ज़िंदा थी हलणु लॻी। मखदूम साहब जिन मुस्कुराइण लॻा। चयऊं त हिन अमल मां कहिड़ो फ़ाइदो, मुअल दिलियूं जियारे ॾेखार त को छोटकारो बि थियई। ईअं चई मथिस रूहानी तवजो विधाऊं त जादुई ताक़त सलब थी वियसि, बेहोश थी किरी पियो ऐं छड़ियूं हणणु लॻो। फ़क़ीरनि दुआ जो पाणी पियारे होश में आंदुसि। संदसि दुनिया बदिलजी चुकी हुई। केॾांहुं वयूं ख़ूबसूरत दासियूं ऐं सोन चांदीअ जूं मूर्तियूं। पेरनि ते किरी पियो त फ़क़ीरनि में शामिलु करियो। सो तुहर कराए मस्जिद में बांगो मुक़ररु कयाऊंसि। हालनि में हिन फ़क़ीर जा नानाणा अञा ताईं बांगा सॾिबा आहिनि। हिन ज़मन में भिट धणीअ जो ही बैत क़ाबिले ज़िक्र आहे। न मूं ॾाॾाणा लिखिया, न की नानाणा, पिणीअ जे पारां मूंसां वॾा वॾ थिया। वॾड़नि ॿुधायो त फ़क़ीर जो जनमु हिजरी महीने मुताबिक़ शुबान जी आख़िरी तारीख़ ते थियो। सो ॼमण शर्त जेको रमज़ान शरीफ़ शुरू थी वियो आहे, उन जो को सवागो चंडु ॾिसिजे त यकी ईद करियूं। वालिद साहब जो नालो बि मोहम्मद रमज़ान आहे, तंहिं करे इस्म बि इस्मा आहियां। सरवरी कॉलेज हाला मां इंटर पास कयमि त डिग्री क्लास ई ख़तमु करे छॾियाऊं। छो सा ख़बर महबूब अली चना खे। उन ई साल वालिद साहब जी मुसलसिल अलालत सबबि क्लारिकी करणी पई। कुझु वक़्त खां पोइ सिंध होम्यो मेडिकल कॉलेज हैदराबाद मां नाइट शिफ्ट में पढ़ी हिकमत जो 4 साल डिग्री कोर्स पास कयमि ऐं हाणे चकीअ जी मुशक़त सां गॾु शाइरी बि चालू आहे।